अस्सलामुअलैकुम नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़ ताज़ा बुलेटिन में वली मोहम्मद चालू हाज़िर आहियां। नज़र विझूं था चूहड़ जमाली खां कुर्बान रिंद जी रिपोर्ट ते। चूहड़ जमाली शहर जो मुख्य रोड हंधा हंधा उखड़ी वियो। बरसाति में कंहिं बि एमरजेंसी में शहरनि खे परेशानी खे मुंहुं ॾियणो पए थो। चूहड़ जमाली शहर जो मुख्य रोड बलोच पंप खां अल हारून स्टोर ताईं ऐं हारून स्टोर खां अल मदीना मस्जिद ताईं कुझु साल अॻु तामीर कयल रोड नाक़िस मटेरियल सबबि हंधा हंधा उखड़ी वियो आहे ऐं वॾनि खॾनि जी शिकिल इख़्तियार करे चुको आहे, जंहिंजे करे बरसाति तोड़े कंहिं बि एमरजेंसी सूरत में शहरियुनि खे तमामु घणो परेशान थियणो पए थो। यादि रहे त अॻूणे चेयरमैन टाउन हाफ़िज़ रहमान मेमण हाई स्कूल खां साॻी रोड ते पेवर ब्लॉक जो कमु शुरू करायो हो, जेको अल मदीना मस्जिद ताईं पहुची उते बंदि थी वियो, जेको काफ़ी वक़्तु गुज़रण बावजूदि बि ॿीहर शुरू न आहे थी सघियो, जंहिंजे नतीजे में चूहड़ शाह यकीक रोड ऐं चूहड़ सिजावल रोड जी हालत इंतिहाई ख़राबु आहे। शहरियुनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त चूहड़ जमाली शहर जे मुख्य रोड जी मरमत कराए परेशानी खां बचायो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज